ڪنڊيارو تعلقه اسپتال ڪنڊيارو में ايमरجنسي खे रेस्क्यू करण लाइ सब आफिस जो इफ्तिताह कयो वियो। इन मौक़े ते 3 एम्बुलेंस ॾिनियूं वयूं। डीसी नौशर फिरोज़ मोहम्मद अरसलान, असिस्टेंट कमिश्नर कंडियारो रज़ा मोहम्मद शर सां गॾु 1122 एम्बुलेंस वारी आफिस जो इफ्तिताह कयो। इन मौक़े ते डीसी नौशर फिरोज़ मोहम्मद अरसलान चयो त कंडियारो तालके अंदर एमरजेंसी में रेस्क्यू करण लाइ एम्बुलेंस जी सर्विस एमरजेंसी में बिल्कुल मुफ़्त फराहम कई वेंदी। एमरजेंसी जी सूरत में एम्बुलेंस जी हेल्पलाइन 1122 ते इतला ॾेई मुफ़्त सहूलियत हासिल करे सघिजे थी। हुन चयो त तालका अस्पताल जे इलाज जी बहितर सहूलियतूं ॾियारण लाइ कोशिशूं वरितियूं पई वञनि। अस्पताल इंतज़ामिया खे पाबंद कयो वियो आहे त मरीज़नि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हुकूमत अस्पतालुनि जी बहितरीअ लाइ सुठा क़दम खणी रही आहे। सेहत जे मामले ते गैर ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो कंदड़ अस्पताल जी इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।